सलाम वालेकुम दोस्तों। मक्का पाक तैयारी आहे। रेल जो टिकट बुक करायो त में अज़हर अली बरवाणिया मूंखे छॾे थो रेलवे स्टेशन ते। सो चई पंधु न कर, मां छॾे थो अचां। सो वञा थो मके पाक। इहो असांजो जतोई साहब आहे जेको ॻाईंदो आहे टिकटॉक ते। सो उन जो इंटरव्यू करण थो वञा, उन सां कचारी करण थो वञा। जेको कुझु हाल वाल कंदोमांसि तव्हां पाण ॿुधिजो, वीडियो खे शेयर कजो, महिरबानी। बाबा माशाल्लाह, ये रेलवे स्टेशन पहुता हूँ। जेको आहे सो तव्हांखे रेल बि ॾेखारींदुसि, ॾिसजो रेल। हे सॼो रेलवे स्टेशन जो मंज़र आहे, ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। हे जिद्दा सऊदी अरब जो रेलवे स्टेशन आहे। माशाल्लाह सीनारी ॾिसो। उहे रेलवे प्लेटफॉर्म आहे। हे मुंहिंजे रेल जो हिते अनाउंसमेंट थींदो, पोइ रेल में मां चढ़ी वेंदुसि, तव्हांखे ॾेखारींदुसि मां। हे माशाल्लाह हिते मॉडल आहिनि, हे मॉडल छापियल आहिनि। हे रेलवे स्टेशन जिद्दा अल सुलेमानिया में। हे माशाल्लाह हे सॼो रेलवे ट्रैक आहे, जेको सऊदी अरब जो रेल आहे न, ट्रैक आहे। मां तव्हांखे वॾो ॾेखारियां। हे जेके लाइटूं आहिनि न, इहे सभई रेलवे ट्रैक आहिनि। इहो जाबलू इलाइक़ो आहे न, जबल बि आहिनि। सो उन हिसाब सां हे मॉडल ठाहियो अथनि। हे ॾिसो, हे सॼो रेलवे ट्रैक आहे। हे सॼो रेलवे ट्रैक आहे। थोरो ज़ूम करे ॾेखारिया तव्हांखे। माशाल्लाह हे मदीने पाक जो मॉडल आहे, ॾिसो। हे सॼो आहे। हो मां तव्हांखे उठ ॾेखारियां, उठ ॾिसो। हाणे उठ ॾिसो, हे उठ छा पिया अथनि, केॾा ख़ूबसूरत आहिनि जिद्दा जे रेलवे प्लेटफॉर्म ते। माशाल्लाह हिन उठ जो कंधु मथे आहे। माशाल्लाह हे मस्जिद बि आहे हिते, ऐं जेको लाउंज आहे फर्स्ट क्लास जो उहो बि आहे। माना मस्जिद हर हंधि आहे सऊदी में। एयरपोर्ट हुजे, रेलवे स्टेशन हुजे, मस्जिद आहे। हे आजी वेठा आहिनि, उमिरो करण था वञनि। मुंहिंजे आॾो माशाल्लाह हेॾो लिफ्ट आहे। माशाल्लाह रेलवे स्टेशन आहे, पटड़ी आहे, रेलवे पटड़ी। जिद्दा सऊदी अरब जो रेलवे पटड़ी आहे। रेल ईंदो तव्हांखे ॾेखारींदुसि। रेल अची वियो, रेल अची वियो, रेल अची वियो, वञो रेल वञे थो, अची वियो रेल बाबा। माशाल्लाह ये ॾिसो, ये रेल आहे। छोकिरियूं बि फोटू कढनि था रेल जो। मुंहिंजो दॿो किथे आहे? अची वियोसीं रेल, ये सॼो रेल आहे। मके पाक वेंदो रेल, मके पाक वेंदो। माशाल्लाह माशाल्लाह हाजिन मां भरियो पियो आहे। ये रेल आहे सॼो हाजी बी असांखे बि खण। बाबा रेल में वेठा आहियूं। हाणे घड़ीअ खां पोइ रेल हितां जिद्दे खां मके पाक वेंदो। सो इंतज़ार में हूं, ॾिसोसि बिल्कुलु जहाज़ वांगुरु आहे। रेल हलणु शुरू कयो आहे, सो तव्हां ॾिसी सघो था। माशाल्लाह हाणे मका पाक रवानगी आहे जिद्दे खां। ऐं जॾहिं फुल स्पीड वठंदो न, त पोइ मां तव्हांखे हिन जो फुल स्पीड बि ॾेखारींदुसि रेल जो। ठीकु आहे, हाणे फ़िलहालु स्टार्टिंग वरितो आहे। ये रेलवे ट्रैक ॾिसी सघो था। मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां त ॾिसी सघो था। ये जाबलू इलाइक़ो आहे। रेलवे स्टेशन जाबलू इलाइक़े में आहे। ऐं बिल्डिंगूं ॾिसो जाबलू इलाइक़े में, जिद्दो आहे
सऊदी अरब जो शहर जिद्दो आहे। हे मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां जेको मुसाफ़िर मुंहिंजे भरिसां वेठी आहे, मां ॿुधाए नथो सघां, ॾेखारे नथो सघां तव्हांखे। जेसि ताईं मां पहुचां मूंखे अलाए छा थींदो। ॾिसो, इहे रुगो अंग्रेज़ी बबूर आहिनि माशाल्लाह। असां वटि जीअं फ़सुलु हूंदो आहे, तव्हां कराची खां लाड़काणे वेंदव, फ़सुल ई फ़सुलु आहे। हिते रुगो अंग्रेज़ी बबूर आहिनि। हे जितो आहे सऊदी अरब जो रेल जो सफ़र मां तव्हांखे कराईंदो थो हलां। हाणे रेल स्पीड वरितो आहे, इहो स्पीड वधंदो थो वञे 196। सो हाणे खुलियल जॻह ते आहे रेल। ॾिसो हाणे 204 किलोमीटर पर आवर, 210। हुन सां गॾोगॾु हुनजो नक्शो बि नज़र थो अचे। हाणे तव्हांखे मां स्पीड जो अंदाज़ो ॾेखारियां थो। ॾिसो मां हे ॾिसो, हे स्पीड जो अंदाज़ो। हे हाणे 222 स्पीड आहे रेल जो। हाणे मके पाक इंशाल्लाह पहुचंदासीं। सेवण निकिरे बस, घोटकीअ खां सेवण निकिरे रेल अहिड़े स्पीड में निकिरे घोटकीअ खां। हाणे रेल जो स्पीड 300 थियो आहे, 300। हाणे इन स्पीड ते रेल घोटकीअ खां सेवण वञे त घणनि कलाकनि में पहुचंदो। इहे जदीद मुल्क, इहे तरक़ी याफ़्ता मुल्क। मके पाक पहुची वियासीं। हाणे रेल बीहंदो, स्टेशन ते आया आहियूं। ऐं पंहिंजे विसरी वियो आहे भाउ, मके खे छॾे तक़रीबन 8 साल थिया आहिनि। गलियूं रस्ता विसरी विया आहिनि असां खां। अच्छा, हे मके पाक लथा आहियूं। ये मके पाक जो जेके मुसाफ़िर आहिनि, हिन घणे क़दुरु मुसाफ़िर एराब में ॾिसंदव या उमिरो कंदा। कुझु मदीने मां आया आहिनि, कुझु जिद्दे मां आया आहिनि। सो हेॾां बि रेल बीठी आहे, हेॾां बि रेल बीठी आहे। सो हे मके पाक खां आया आहिनि। महिरबानी, हे मके पाक आया आहिनि जेको आहे